नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ लूणखाण में 5 फरवरी कश्मीर डे जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल लूणखाण में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ स्कूल में हिकु तक़रीब रखी वई है, जंहिंमें स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद उर्स राजड़, मुनीर अहमद लिगारी, मोहम्मद रफ़ीक राजपूत, शागिर्दनि में प्रशांत कुमार, पवन कुमार, सज्जाद अली लिगारी तकरीरूं पेश कयूं। स्कूल जे शागिर्दनि नारेबाज़ी कंदे चयो त कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, कश्मीर पाकिस्तान जी शहर अॻे। इन मौके ते स्कूल जे उस्तादनि चयो त कश्मीरनि ते थींदड़ ज़ुल्म ते दुनिया जी क़ौमनि जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। हिननि चयो त कश्मीर असांजो हिसो आहे, असीं हर हाल में कश्मीर खे आज़ाद कराईंदासीं। हिननि वधीक चयो त अॼोको ॾींहुं जो मक़सदु आहे त असांजे नौजवान शागिर्दनि खे कश्मीरनि जी कुर्बानी बाबति ॼाण ॾियणु ऐं कश्मीर जी अहमियत खे उजागर करणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।